भाऊ मोला बख्श हिनन हमरान के सुञातई अबे पंहिंजे तर जा त छा ये तरजा हमरा तरो तपाइण बाद हाण सुधरण वारा आहिनि मतलब सरकार आॾो सरेंडर करण वारा आहिनि। धाड़ेलनि जो कहड़ो सरदार न रगो पंहिंजी गैंग समेत हथियार फिटा करण जी तयारियुनि में आहे पर ॿियनि गैंग्स में बि सुधारो आणण लाइ सरगर्म आहे। छा हिननि धाड़ेलनि खे संदन औज़ारनि ऐं मशीनुनि जा ॾोकड़ बि ॾींदा? उहो कहिड़ो ख़तरनाक धाड़ेल आहे जंहिं सरेंडर करण खां असुल ठुप जवाब ॾेई छॾियो आहे। ऐं छा भाऊ मुला बख्श 630 धाड़ेलनि जे सरेंडर बाद सिंध में अमुन क़ाइम थी वेंदो? आहियां इरफान अली बुघियो, अवां ॾिसी रहिया आहियो इरफान बुघियो यूट्यूब चैनल। पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो छाकाणि त हिते तव्हांजी ॻाल्हि थिए थी, हिते सिंध जी ॻाल्हि थिए थी, हिते कंहिंजी ज़ाती तशहीर बदिरां सिंध सां थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो वञे थो। तंहिं करे पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु कयो। अॼु असां वटि भाऊ मौला बख्श हिकिड़ी तमामु गरम स्टोरी खणी आयो आहे। भाऊ मौला बख्श जो चवणु आहे त उत्तर सिंध जा 600 खां वधीक ख़तरनाक धाड़ेल जल्द सरकार आॾो हथियार फिटा करण वारा आहिनि। भाऊ मौला बख्श जी दावा आहे त तुर्ती इहे धाड़ेल सरकार आॾो पेश थी सरेंडर करे पंहिंजी ॾोहारी ज़िंदगी खां किनारा कश थी हिकु शरीफ़नि वारी ज़िंदगी शुरू करण वारा आहिनि। तव्हांखे लॻे थो ईअं थींदो छाकाणि त उत्तर सिंध में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, धाड़ेल गर्दी पंहिंजे उरूज ते पहुतल आहे। इहे जेके ख़तरनाक धाड़ेल आहिनि उन्हनि जो जेको धंधो आहे, यानी सिंध जे माण्हुनि खे फुरे लुटे खेनि अगवा करे खेनि क़तल करे पंहिंजो उहो धंधो हलाए रहिया आहिनि, गुज़र सफ़र करे रहिया आहिनि। खेनि का बि रंडक का बि रुकावट न आहे त पोइ आख़िर छो उन्हनि खे इहा गति पई आहे, उन्हनि जी इहा फिटी आहे जो उहे सरेंडर कंदा? इहो वॾो सुवालु आहे। त इन सुवाल जा असां पेरा खणंदासीं, इहो बि असां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त 630 जेको फिगर ॿुधाए वञे पियो उन्हनि में कहिड़ा धाड़ेल शामिल आहिनि, कहिड़ियूं गैंग्स शामिल आहिनि। इहो बि चयो वञे थो त सिंध जो हिकु वॾो ख़तरनाक धाड़ेल उन सरेंडर थियण खां इनकार करे छॾियो आहे ऐं उहो पंहिंजी जेका गैंग हुई हुनजी उन में इख़्तिलाफ़, सरेंडर वारी ॻाल्हि तां इख़्तिलाफ़ पैदा थियण खां पोइ हुन गैंग मटाए छॾी आहे ऐं हिकु ॿी गैंग में वञी हुन पनाह वरिती आहे। इहो पिणु चइबो वञे त उत्तर सिंध में सिंध जो जेको धाड़ेलनि जो सरदार सॾियो वञे थो, जेको ही पूरी धाड़ेल गर्दी उत्तर सिंध में हलाए रहियो आहे, कंट्रोल करे रहियो आहे, हुनजा पुलिस सां ॿिनि ताक़तवर धुरियुनि सां बि वास्ता आहिनि, हिन समूरी सूरत हाल में अहम किरदारु अदा करे रहियो आहे ऐं उनजी कोशिशुनि सां ऐं हिकु पुलिस ऑफिसर जी कोशिशुनि सां ही सरेंडर वारो सिलसिलो शुरू थियण वारो आहे। त इतला आहिनि त 28 तारीख़ ते 630 खां वधीक उत्तर सिंध जा ख़तरनाक धाड़ेल सरकार आॾो पेश थींदा। लाड़काणे या सखर में कंहिं जाइ ते इहा हिकिड़ी तक़रीब कोठाई वेंदी जंहिंमें इहे हथियारबंद इहे धाड़ेल पेश थींदा ऐं सरकार आॾो सरेंडर कंदा। उनजे बदिले इन्हनि धाड़ेलनि खे छा मिलंदो? सोशल मीडिया ते इहे दावाऊं कयूं पियूं वञनि त इन्हनि धाड़ेलनि मथां जेके सरकार जी फ़रियाद ते दाख़िल केस आहिनि, जंहिंमें अक्सर केसिस पुलिस अमलदारनि खे शहीद करण जा, पुलिस एहलकारनि खे क़तल करण जा, पुलिस ते हमलनि जा केसिस आहिनि, या इन नोए ते जा जेके सरकारी केसिस थियनि था उहे वापसि वरिता वेंदा। इन्हनि धाड़ेलनि जिन माण्हुनि जे मिटनि माइटनि खे, उन्हनि जे औलादनि खे क़तल कयो, उन्हनि केसिस जो छा थींदो? छा उहे फ़रियादी इन्हनि केसनि तां हथु खणी वेंदा? इलाही वाक़िया आहिनि। अल्ताफ़ लाशारी जेको ॿारड़ो हो उनखे क़तल कयो वियो, कंदकोट भरिसां ॿाड़ी खे क़तल कयो वियो, कैंसर जे मरीज़ खे क़तल कयो वियो, हिकिड़ो वापारी जेको शेख हो, नंढू शेख, उनखे क़तल कयो। ताज़ा वाक़िया आहिनि। अहिड़ा सवे माण्हुनि इन्हनि ख़तरनाक धाड़ेलनि क़तल करे छॾिया। अगवा जूं अलॻि जेके आहिनि उहे वारदातूं पेश आयूं। अगवा जा केसिस वॾे तादाद में आहिनि, जिन मां त काफ़ी केसिस जेके रजिस्टर ई न आहिनि थिया, उन्हनि जो छा थींदो? इहो बि सवालु आहे त इहे जेके 630 धाड़ेल हाणे सरेंडर करणु वञनि पिया मुबैना तौरु, छाकाणि त इहो भाऊ मौला बख्श ख़बर खणी आयो आहे, सोशल मीडिया ते इहे ख़बरूं गर्दिश कनि पियूं, अञा ताईं सरकारी तौरु इन ख़बर जी का बि तस्दीक नाहे थी। पोइ छा हिन ख़बर खे रगो सोशल मीडिया जो हिकिड़ो ठकाउ चऊं? बहरहाल जेको बि आहे, सोशल मीडिया ते जेको कुझु हले पियो, कुझु मक़ामी माण्हुनि जेके दावाऊं कयूं आहिनि, उन आधार असां तव्हां ताईं इहा मालूमात पहुचायूं था
छाकाणि त परदे पुठियां कुझु न कुझु थी ज़रूरु रहियो आहे। परदे पुठियां का अहिड़ी चुपर ज़रूरु आहे, तॾहिं ही मामिलो सोशल मीडिया ते हिन वक़्तु गरम थी वियो आहे। बाक़ाइदे नाला ॿुधाए वञनि पिया, तव्हांखे आउं गैंग्स जा नाला ॿुधाईंदुसि, इन्हनि धाड़ेलनि जा नाला ॿुधाईंदुसि त कहिड़ा कहिड़ा इहे धाड़ेल जल्द सरेंडर करण वारा आहिनि। त अचो त हिन स्टोरी जा वधीक पहिरां खणंदे तव्हांखे ॿुधायूं त सूमर ते ॻड़ी तेगे में चवनि था, चयो वञे पियो या दावा कई पई वञे त हिकु वॾी गॾिजाणी रिथियल आहे। चयो पियो वञे त ॿेलो तेगाणी जेको हिन समूरी सूरत हाल में धाड़ेलनि खे सरेंडर कराइण में मतिलबु धाड़ेलनि जे तरफ़ां उहो अहम किरदारु करे रहियो आहे, अदा करे रहियो आहे, उहो बि शरीक थींदो। ॿिया चङा मुड़ुस बि शरीक थींदा ऐं कुझु सरकारी ऑफिसर्स बि शरीक थींदा, कुझु सरदारनि वॾेरनि तरफ़ां बि कुझु माण्हू शिरकत कंदा ऐं हिकु अहम फ़ैसिलो थींदो, जंहिंखां पोइ इम्कान आहे त 28 तारीख़ ते अहिड़ी तक़रीब कोठाए धाड़ेलनि खे सरेंडर कराए वेंदो। 630 धाड़ेलनि जो तादादु ॿुधायो पियो वञे त उहे सरेंडर करण वारा आहिनि। ॿेलो तेगाणी ऐं संदसि मुकमिल गैंग जे बारे में बि दावा कई पई वञे त उहे पिणु सरेंडर कंदा। अच्छा, जिन गैंग्स जा नाला ॿुधाया पिया वञनि, दावा कई पई वञे त उहे सरेंडर करण वारा आहिनि, उन्हनि में आहे अब्दुल्ला उर्फ़ मुच्छू बंगलाणी जी गैंग, इब्राहिम बंगलाणी जी गैंग, अलहयार निंदवाणी जी गैंग, यासीन चोलियाणी जी गैंग, शौकत जाफ़री जी गैंग, हसू बंगलाणी जी गैंग, आरिफ बंगलाणी जी गैंग, इमरान चोलियाणी जी गैंग ऐं उन समेत ॿियूं गैंग्स आहिनि जेके सरेंडर करण वारियूं आहिनि। पर हाणे इहो सुवाल इहो आहे त सरकार भले केसिस वापसि वठी छॾे ऐं इन्हनि धाड़ेलनि ते यकीननि क़त्ल अगवा समेत ॿिया संगीन केसिस हूंदा जेके आम माण्हुनि तरफ़ां दाख़िल कराया विया हूंदा, उन्हनि जो लॻे थो त को हिसाब किताब, को लेखो चोखो न थींदो। चलो, सरकार तरफ़ां उत्तर सिंध में बदमनी जे ख़ात्मे लाइ हिकिड़ी कोशिशि कई पई वञे ऐं वॾो वज़ीर त मञण लाइ तयारी न आहे त सिंध में का बदमनी आहे, पर उन जे मातहत जेके खाता आहिनि उन्हनि जा अमलदार कोशिशूं वठी रहिया आहिनि त धाड़ेलनि खे सरेंडर कराइजे। चलो ठीकु आहे, कंहिं हद ताईं उनखे साराए बि सघिजे थो हिन अमल खे, पर सवाल इहो आहे त छा इन्हनि धाड़ेलनि जे सरेंडर करण खां पोइ धाड़ेल गर्दी उत्तर सिंध में मुकमिल तौरु ख़तमु थी वेंदी? तव्हां पाण ॿुधायो, कमेंट सेक्शन में हिन जो जवाबु ज़रूरु तव्हां ॾिजो, जेको तव्हांजो ख़्यालु आहे। असांजो ख़्यालु आहे त कंहिं हद ताईं ठापुर ज़रूरु ईंदी, पर हीअ त रुॻो 630 धाड़ेल आहिनि जिन लाइ दावा कई पई वञे त उहे जल्द सरेंडर कंदा। उत्तर सिंध जे कचे में थोरे पके वारनि इलाइक़नि में, जंहिंमें घोटकी ज़िलो हुजे, कश्मीर कंदकोट ज़िलो हुजे, शिकारपुर ज़िलो हुजे या ॿिया ज़िला अची वञनि था, उन्हनि में त धाड़ेल जेके आहिनि हथ सां वठी इन्हनि धाड़ेलनि जी नर्सरीज़ खे अॻिते वधायो वियो आहे, हज़ारनि जो तादादु थी वियो आहे। हीअ त रुॻो 630 धाड़ेल सरेंडर कंदा, हिकिड़ो तासुर पैदा थींदो, कुझु अमन अमान क़ाइमु ज़रूरु थींदो, पर जेकॾहिं सरेंडर कराए वञे थो त पोइ समूरनि धाड़ेलनि खे सरेंडर कराइणु घुरिजे ऐं रुॻो सरेंडर कराइण खां पोइ उन्हनि खे छॾे न ॾिजे, उन्हनि ते सख़्तु नज़रदारी जी ज़रूरत आहे। को अहिड़ो इदारो क़ाइमु कयो वञे जेको इन्हनि धाड़ेलनि जी काउंसलिंग करे त जीअं उहे ॿीहर इन्हनि ॾोहारी सरगर्मियुनि में हलिया न वञनि, गॾोगॾु उन्हनि खे उन जे औलाद खे तालीम जा मौक़ा फ़राहम कया वञनि, इन्हनि ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में रोज़गार, तालीमी, सिहत जा नवां इदारा क़ाइमु कया वञनि त जीअं धाड़ेल गर्दी नर्सरी लेवल तां ख़तमु थी सघे। बाक़ी वक़्ती जेको इहो तरीक़ो कढियो वियो आहे, वक़्ती इलाजु कढियो वियो आहे हिन मर्ज़ जो, उन सां कंहिं हद ताईं अमन त क़ाइमु थींदो, ज़रूरु क़ाइमु थींदो, पर मुस्तक़िल इहो हल नथो लॻे। अच्छा, छिरकाईंदड़ ख़बरूं इहे बि अची रहियूं आहिनि त इहे धाड़ेल जेके हथियार फिटा कंदा, सरकार ॾाढो पंहिंजा हथियार पेश कंदा, उन्हनि जो मुआवज़ो बि इन्हनि धाड़ेलनि खे ॾिनो वेंदो, इहा दावा कई पई वञे। हाणे साईं इन्हनि धाड़ेलनि वटि जेको नंढे में नंढो हथियार आहे उहा क्लाशनकोफ आहे, जॾहिं त G3 खां पोइ रॉकेट लॉन्चर्स उन्हनि वटि आहिनि, उन्हनि वटि दर्शका आहिनि। त हाणे मजमूई तौरु जेकॾहिं 630 हथियार धाड़ेल हथियार फिटा कंदा त हथियारनि जो तादादु त हज़ारनि में हूंदो, जंहिंजी मालियत किरोड़नि में थी वेंदी। इहा चटी बि सिंध जे माण्हुनि मथां पवणी आहे, छाकाणि त इहे धाड़ेलनि खे जेके फंड्स फराहम कया वेंदा इन्हनि हथियारनि जा, उहे बि त सिंध जे ख़ज़ाने मां फराहम कया वेंदा नज़ीर। हाणे अचूं था त उहो कहिड़ो धाड़ेल आहे जंहिं सरेंडर थियण खां इनकार करे छॾियो आहे। चयो पियो वञे हिन वक़्तु जेको सोशल मीडिया ते वॾो हाट बणियल आहे
झरू बंगलाणी, उहो साॻियो झरू बंगलाणी जंहिं कुझु साल अॻु ॻड़ी ते कंहिं में सिंध पुलिस जे एहलकारनि खे शहीद करण खां पोइ सिंध पुलिस जी बख़्तर बंदि गाॾी मथां डांस कई हुई कलाशनकोफ हथ में खणी। उन हाणे ताज़ो ई हिकु वापारी खे सरेआम धमकियूं ॾिनियूं टेलीफोन ते। हाणे उहो चए थो त आउं सरेंडर न कंदुसि, ऐं चयो वञे थो त संदसि गैंग पारां जॾहिं दॿाउ विधो वियो सरेंडर लाइ त उहो गैंग ई छॾे हलियो वियो ऐं हिकु ॿी गैंग वटि उन गैंग खे उन झरू बंगलाणी जॉइन कयो आहे। इहो रुॻो झरू न आहे, अहिड़ा ॿिया बि केतिरा ई धाड़ियल आहिनि जेके सरेंडर नथा करणु चाहिनि, छाकाणि त उनखे परवाह ई न आहे। उहे खुलेआम पंहिंजूं सरगर्मियूं करे रहिया आहिनि, हिक खां ॿी जॻह ते कचे तोड़े पके में घुमी रहिया आहिनि। जंहिंखे वणे धमकियूं ॾियनि, जंहिंखे वणे उन्हनि खां भतो वसूल कनि, जंहिंखे वणेनि अगवा कनि, क़तूल कनि, को पुछण वारो आहे कोन। सो उन्हनि धाड़ियलनि खे कहिड़ी परवाह जो सरेंडर कनि। हाणे इहो बि सवाल पैदा थिए थो त हीउ जेको सरेंडर कराइण वारो ख़्यालु ओचितो सरकार खे छो आयो। दावा कई पई वञे, ज़रियनि जी इहा दावा आहे त कंदकोट वासियुनि तरफ़ां कुझु अरसो अॻु जेको इस्लामाबाद में धरणो हंयो वियो, जंहिं धरणे खां असांजा जेके सिंध जा जेके वॾेरा आहिनि, सिंध जा जेके MNAs ऐं सेनेटर्स आहिनि, उहे त नाराज़ हुआ। उहे वटि आया, उन्हनि खे प्यार साहब चयूं, थोरो दाॿो ॾिनो त वञो, वापसि वञो, धरणो ख़तमु कयो। पर उन धरणे जो वाघ धणियुनि नोटिस वरितो ऐं उन खां पोइ कोशिशूं शुरू थियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि बयानु ॾिनो त उत्तर सिंध में ऑपरेशन कयो वञे धाड़ियलनि ख़िलाफ़, जंहिंजी सिंध जे वॾे वज़ीर मुखालफ़त कई ऐं चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। त उन कंदकोट वासियुनि तरफ़ां जेका कोशिश वरिती वई, चयो पियो वञे त उन जे नतीजे में हाणे सिलसिलो शुरू थियो आहे। 28 जुलाई ते इम्कानु आहे त इहे धाड़ियल पेश थींदा, हिकु वॾी तक़रीब कोठाई वेंदी ऐं वॾा ऐलान कया वेंदा। इहे जॾहिं फुटेज साम्हूं ईंदा त शायदि तव्हां खां छिरक निकिरी वञनि ऐं तव्हां पंहिंजे पाण खां पाण ई सुवालु पुछो त हल हिन हमरा बि हथियार फिटा करे छॾिया। सो थी सघे थो त इहो मुमकिन आहे, छाकाणि त अॻु में बि ईअं थींदो रहियो आहे। हीअ का नई ॻाल्हि कान्हे का। अॻु में बि धाड़ियलनि, ॾोहारियुनि या क़बाइली तकरारनि में मुलविस माण्हुनि, जिन ते क़त्लनि जा केस हुआ, अगवा जा केस हुआ, उन्हनि सरेंडर कयो। पर इन्हनि सरेंडर्स खां पोइ छा सिंध मां बदअमनी ख़तमु थी वई, क़त्ल अगवा जूं वारदातूं ख़तमु थी वियूं, क़बाइली तकरार ख़तमु थी विया? तव्हांजे साम्हूं आहे सूरत हाल। ख़तमु थियण बदिरां आउं सम्झां थो त बहितर वधी विया। भले सरेंडर्स करायो या ॿियो को सिलसिलो शुरू कयो, पर सिंध जा माण्हू नतीजा चाहिनि था। सिंध जा माण्हू सिंध में अमुन चाहिनि था। हीअ जेको ज़ुल्म, हीअ जेका बर्बरियत आहे, हीअ जेका अगवाकारी, हीअ जेका क़त्ल आम जारी आहे उत्तर सिंध में, उनजो ख़ात्मो चाहिनि था। कंदकोट कशमोर ज़िले में हाणे हालति इहा आहे जो माण्हू लॾपलाण त हाणे पुराणो मामिलो थी वियो न, हाणे वीचारा माण्हू नफ़्सियाती मरीज़ थी विया आहिनि, सख़्तु ख़ौफ़ हिरास जो शिकार आहिनि। छाकाणि त असांखे उते पुलिस ऐं रियासती इदारा मुकमिल तौरु धाड़ियल ॾाढो बेवस नज़र अचनि था। त पोइ माण्हू पाण खे कीअं महफ़ूज़ सम्झनि? मंझंदि खां पोइ छा, हाणे त ॾींहं ॾिठे जो बि घर खां ॿाहिरि निकिरण खां कीमाइनि था। सो सरकार खे हिन मामले ते संजीदा थियणो पवंदो, छाकाणि त हीअ अमुन, ख़ुशहाली, सुकून सिंध जे माण्हुनि जो हक़ु आहे। इहा जेका पुलिस आहे, जेका ॿिया इदारा सरगर्म आहिनि, पघारूं वठनि था, मराहतूं वठनि था, सिंध जे माण्हुनि जे खीसनि मां इहे पैसा वञनि था। बहरहाल असां इन ई नोट ते हिन अॼोके व्लॉग जी पुॼाणी कयूं था। तव्हांखे इहा दरख़्वास्त कयूं था त पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। रब साईं खां इहा दुआ आहे त सिंध असांजी ख़ुशहाल थिए, सिंध ते ही जेके ख़तरा लामारा ॾेई रहिया आहिनि उन्हनि जो ख़ात्मो थिए, सिंध में बदअमनी ख़तमु थिए, सिंध जा माण्हू चैन, सुकून ऐं ख़ुशहाली सां ज़िंदगी गुज़ारीनि, तालीम में अॻिते वधनि, टेक्नोलॉजी में अॻिते वधनि, सिंध में इंडस्ट्रीज़ क़ाइमु थियनि, सिंध जा ॻोठ शहर तरक़ी माणीनि ऐं सिंध ते सिंधियुनि जी पंहिंजी हुकुमरानी क़ाइमु थिए, उहा जेका हक़ीक़ी तौरु सिंधियुनि लाइ हुजे। असांजी दुआ आहे त असांजा जेके सभु मूरा सब्सक्राइबर दोस्त आहिनि उहे सदाईं ख़ुशि हुजनि, तव्हां ख़ुशि हुजो, अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि ऐं सलामत रखे। ऐं गॾोगॾु असां लाइ पंहिंजे हिन चैनल लाइ दुआऊं ज़रूरु कजो ऐं पंहिंजे हिन चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कयो, छाकाणि त हीउ तव्हांजो चैनल आहे। हिते तव्हांजी ॻाल्हि थिए थी। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा।